नफ्सन ज़ाइक़तुल मौत। यकीनन गुलशन क़लमती जो जेको विचोड़ो आहे उहो असां सभिनी मलीर वासियुनि जे लाइ स्पेशली ऐं सिंध जे लाइ ऐं असां तमामु राज बिरादरी जे लाइ हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे, हिकिड़ो लॉस आहे। जेसिताईं तव्हां इलाज जी ॻाल्हि कयो था त सभिनी दोस्तनि ॿाहिरनि ऐं गवर्नमेंट सतह ताईं कोशिशि कई वई, पर हक़ीक़त इहा ॾिस मौत हिकिड़ी हक़ीक़त आहे ऐं हर इंसान खे उनखे मुंहुं ॾियणो आहे। पर अहिड़ा मौत हिन कातिर रिजाल में जिते माण्हुनि जी उहा ई घटिताई आहे। इंसान त आहिनि सभु, असां जहिड़ा सिसियूं त सभु आहिनि, पर माण्हू घटि आहिनि। हिन वक़्त में अहिड़े माण्हुनि जी जेकी विछोड़ो आहे, हिननि जी जेकी मौत आहे, उहो हिकिड़े तमामु सॼे माशरे जे लाइ हिकिड़ो ॾुखियल ऐं तकलीफ़ ॻाल्हि आहे। पर असां बीइंग अ मुस्लमान पोइ बि असांजो ईमान आहे त असांखे हर शख़्स खे मरणो आहे। अल्लाह पाक गुलशन क़लमती खे पंहिंजे जवाहर रहमत में जाइ ॾे, उनजी जेके लवाइकीन पसमानदगान आहिनि उन्हनि खे सब्र जमील ॾे। ऐं असां सम्झूं था अहिड़ा माण्हू कॾहिं कॾहिं सदियुनि में सालनि में पैदा थींदा आहिनि। सो उन्हनि मां हिकिड़ो गुलशन क़लमती हो। असांजो त हिकिड़ो तमामु प्यारो दोस्त हो ऐं बिल्कुलु पाण में फ्री हूंदा हुआसीं, कचारियूं कंदा हुआसीं, मश्करी कंदा हुआसीं, पर उहो हमेशह हिकिड़ो संजीदा हुनजो हिकिड़ो रवैयो रहियो आहे मलीर जे लाइ ऐं सिंध जे लाइ। इहे उन्हनि माण्हुनि मां जेको हिते सिंध खे उन ओन कयो ऐं सिंधी कल्चर, सिंधी धरती, सिंध जी धरती ऐं हिते कराची स्पेशली मलीर कराची जी तारीख़ ते जेको उनजो ॼाण हो, जेकी उनजी जाखोड़ हुई, मतिलबु बग़ैर कंहिं वसाइलनि जे हू पंहिंजे पाण हिननि ते इलाही कुझु लिखियो आहे, इलाही कुझु सम्झो। ऐं असांखे खपे त उनजी तहरीरनि खे, उनजे तसानीफ़ खे असां पढ़ूं ऐं ॿुधूं। अल्लाह गुलशन खे जन्नत में जाइ ॾिए।